Welcome to Time News Studios. You are watching 1 PM Bulletin. पीपल्स पार्टी जे लॉन्ग मार्च जो ॿियो ॾींहुं बिलावल भुट्टो ज़रदारी जी क़यादत में काफ़िला मातली खां टंडो मोहम्मद खान जे लाइ निकिरंदा। पीपल्स पार्टी चेयरमैन मुख़्तलिफ़ शहरनि खां थींदो हैदराबाद पहुची कारकुननि खे ख़िताब कंदो। लॉन्ग मार्च में शामिल जियालनि जो जोश ऐं जज़्बो ॾिसण वठां। संजय चांग में मीडिया सां ॻाल्हाईंदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त मुल्क में महांगाई सबबि अवाम जो जीअण तंग आहे। असां सिलेक्टेड खे घर भेड़ो करण जे लाइ निकिता आहियूं। वज़ीर आज़म इमरान खान अॼु शाम क़ौम खे ख़िताब कंदो। परॾेही वज़ीर शाह महमूद कुरैशी दावा कई आहे त क़ौम तयारु रहे। वज़ीर आज़म अॼु दिलि खोले ॻाल्हाईंदो ऐं वॾो ऐलान कंदो। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी मूजिबि वज़ीर आज़म रूस यूक्रेन तकरार बाद मुल्की मईशत ऐं आलमी चैलेंजिस ते अवाम खे एतमाद में वठंदो। मुझे पता चला कौम से खिताब कर रहे हैं। कौम खिताब सुन सुन के अब इनके जो है ना कि मेरा ख्याल है वही शुरू कर देंगे कि किसी को नहीं छोड़ूंगा, किसी को नहीं बख्शूंगा। जो आपके करतूत है उनको बख्शवाने का वक्त आ गया और अवाम आपको नहीं छोड़ेगी। जो ज़बानी कलामी जो है ना स्टैंडर्ड रटे हुए जुमले कहना ये खत्म करें, लोगों की खिदमत करें। वहाँ यूक्रेन में हमारे लोग जो फंसे हुए हैं उनके लिए कुछ करें, कम से कम उस जिम्मेदारी को तो पूरा करें। बाकी आपने वो खाली कुर्सियों को खिताब करना है। मोस्ट वेलकम, घूमते रहे सिंध में, आपको कुर्सियाँ आप लाएंगे, लोग उन पर भरने के लिए आपके पास नहीं होंगे। वज़ीर आज़म क़ौम खे ख़िताब दौरान पुराणियूं ॻाल्हियूं वॼाईंदो। इमरान खान साहब हाणे पंहिंजा करतूत बख़्शराइण जो वक़्तु अची वियो आहे। सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त सॼो मुल्क सिलेक्टेड मां जिंद छॾाइण जे लाइ निकितो आहे। बेतमादी रिथ जो ऐलान थी चुको आहे। हाणे सियासी पार्टीज़ किरदारु अदा कनि। इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हाईंदे मुराद अली शाह चयो त यूक्रेन में पाकिस्तानी शहरी फाथल आहिनि ऐं परॾेही वज़ीर सिंध में पिकनिक मल्हाए ख़ाली कुर्सियुनि खे ख़िताब करे रहियो आहे। होशियार ख़बरदार, पेट्रोल ऐं बिजली जे अघनि में ग़ैर मामूली इज़ाफ़े जूं तयारियूं। नेपरा अॼु फ़ी यूनिट बिजली 6 रुपया महांगी करण बाबति दरख़्वास्त ते ॿुधणी कंदी। 1 मार्च खां पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वाध जो इम्कान। रूस ऐं यूक्रेन में जंग सबबि आलमी सतह ते तेल ऐं ॿियनि शयुनि जे अघनि में ग़ैर मामूली इज़ाफ़ो। ख़ाम तेल जी क़ीमत $102 खां वधी वई। कणिक जे अघ में बि 4% वाध। जंग सबबि रूसी करंसी भी क्रैश करे वई। करमपुर वेझो पुलिस ऐं ॾोहारनि में मुबैना मुक़ाबले दौरान पुलिस अहलकार शहीद। ॻोठ इलाही बख़्श बिजाराणी में मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि पुलिस अहलकारनि मथां फायरिंग करे ॾिनी। पुलिस मूजिबि फायरिंग जी ॾेवट में अहलकार हाकिम खोसो शहीद थी वियो। वाक़े बाद जवाबदारनि जी गिरफ़्तारी जे लाइ कार्रवायूं तेज़। सिंध जे अॻूणे घरू वज़ीर डॉक्टर ज़ुल्फ़कार मिर्ज़ा जी दहशतगर्दी समेत 4 केसिस में बरियत ख़िलाफ़ अपील ते प्रोसिक्यूटर जनरल खे दस्तावेज़ फ़राहम करण जे लाइ मोहलत। सिंध हाई कोर्ट प्रोसिक्यूटर जनरल खे ईंदड़ ॿुधनीअ ते दस्तावेज़ पेश करण जो हुकुम ॾेई छॾियो। दहशतगर्दी टोड़ अदालत डॉक्टर ज़ुल्फ़कार मिर्ज़ा खे 4 केसिस में बरी कयो हो। सिंध हुकूमत अदालती फ़ैसिलो चैलेंज कयो आहे। सिंध हाई कोर्ट कराची जे इलाइक़े गीज़री में गैर क़ानूनी इमारत ढाहिण जो हुकुम ॾेई छॾियो। गैर क़ानूनी इमारत ख़िलाफ़ कार्रवाई न करण ते सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटीअ मथां सख़्तु कावर जो इज़हार। अदालत गैर क़ानूनी करार ॾिनल इमारत में बिजली ऐं गैस जा कनेक्शन काटण जो बि हुकुम ॾेई छॾियो। वर्कशॉप भरिसां घरू अणबड़ तां जवाबदार हथां ससु क़तल, ज़ाल मरणी। ॻोठ सूमर मलाह में जवाबदार दरिया मलाह पंहिंजी ज़ाल साहिबा ऐं ससु परी मलाह ते चाकुनि जा वार कया।
पुलिस मूजिब हमले में जवाबदार जी सस परी मल्हाह थड़े ते मारिजी वई, ज़ाल सख्त ज़ख्मी। वाक़े बाद जवाबदार गिरफ़्तार। पुलिस जो चवणु आहे त जवाबदार जो ज़हनी तवाज़ुन दुरुस्त नाहे। कंबर में बेरोज़गार नौजवान मुबैना तौर आबघात करे छॾियो। अहमदाणी पाड़े में नौजवान अयाज़ चांडियो फाहो खाई ज़िंदगीअ जो अंत आंदो। वारिसनि मूजिब नौजवान बेरोज़गारी सबब परेशान हो। पीपल्स पार्टी MPA सरदार चांडियो ऐं बुरहान चांडियो जी करप्शन केसिस में उबूरी ज़मानत में 2 अप्रैल ताईं वाध। सखर जी एहतिसाब अदालत नैब इख्तियारनि खां जांच में थियल अॻ भराई रिपोर्ट तलब करे वरिती। सरदार चांडियो ऐं बुरहान चांडियो ते करप्शन इल्ज़ामनि जी जांच हलंदड़ आहे। कराची जे इलाइक़े चमड़ा चौरंगीअ वटि कैश वैन मां फुर जी कोशिश दौरान मज़ामत ते हिकु ॼणो मारिजी वियो। 2 सिक्योरिटी गार्ड्स ज़ख़्मी। पुलिस मूजिब बाक़ाइदी जांच कई पई वञे। मारिजी वियल शहरी जो मढ़ ऐं ज़ख़्मियुनि खे इस्पताल मुंतक़िल कयो वियो। रूस ऐं यूक्रेन में जंग जो 5हों ॾींहुं। यूक्रेन जी राजधानी कीव में ॿीहर धमाको। फ़िज़ाई हमलनि सबबि केतिरियूं ई इमारतूं तबाह। कीव जे मेयर जो चवणु आहे त रूस कीव शहर खे तबाह करे रहियो आहे। यूक्रेनी सदर रूस ख़िलाफ़ आलमी अदालत सां राब्तो करे वरितो। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ में अवां खे भली कार चऊं था। मां आहियां महताब अली नूर। हेडलाइन सां ॾिठियूं बुलेटिन सां गॾु हाज़िर थियूं था शॉर्ट ब्रेक खां।